अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 25 अगस्त 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा अजीब लकाव आहे। हक़नि जी हासिलात लाइ आवाज़ उथारण बि ॼण त जुर्म बणिजी वियो आहे। हिकु पासे हुकूमत इहे दावाऊं करे थी त असीं सिंध जे विरहाङे जे हक़ में न आहियूं। हिकु पासे पीपल्स पार्टी जा अॻुवान इहा बि हाम हणनि था त जेकॾहिं सिंध जे विरहाङे वारी ॻाल्हि आई त सदर इस्तीफ़ा ॾेई छॾींदो। ॿिए पासे सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि ख़िलाफ़ जॾहिं सिंध जा माण्हू सरापा एहतजाज बणिजनि था त पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कारवायूं करे थी। इहो बीठो निज़ाम आख़िर छा थो ॿुधाए? हिकु ॾींहुं अॻु अवामी तहरीक जे सॾ ते सिंधियाणियुनि जॾहिं एहतजाजी मुज़ाहिरो कयो त मिठी में सिंध पुलिस सिंध जे माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई। उन मौक़े ते सिंधियाणियुनि मज़ाहिमत कई। सिंधियाणियुनि जी झड़प या मज़ाहिमत तारीख़ में यादि रखी वेंदी। इन हवाले सां ख़ुसूसी लेख अमर राय सिंह राजपूत जो अव्हां जे समातनि जी नज़र कबो त वफ़ाक़ी मनसूबनि में सिंध नज़रअंदाज़ छो पई थिए, इन ते बि वीचारींदासीं। ईरान अमेरिका जंग जी ख़ामोशी ऐं ख़तरनि वारनि मामलनि खे बि ॾिसंदासीं त कराची जे केस बाबति शहरी हुकूमत जे नाले शहरी सूबे जी कथा बि अव्हां सां और बि वहदत सिंध कलमकार कॉन्फ्रेंस जो पधरनामो बि शामिल कबो। फितरत जे आशिक़ पखियुनि सां प्यार कंदड़ फ़क़ीराणा कख जे नाले सां फ़क़ीराणी उताक क़ाइमु करे महिमान नवाज़ी कंदड़ फ़क़ीर ग़ुलाम हैदर लगारी जी मोकिलाणी ते खेस भेटाउनि जा गुलाब आछपा। सभ खां पहिरियां सिंध जी सूरतहाल ऐं सिंधियाणियुनि जी झड़प वारे मामले ते अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। अमर राय सिंह राजपूत जो लिखियल लेख। ही झड़प वतन लाइ हिकिड़ी तड़प आहे। अहिड़ी तड़प जंहिंजी तकलीफ़ उहा माउ ई महसूसु करे सघे थी जंहिं लाइ वतन जी मिटी कुंदनि खां मथे मुल्ह रखे थी। हिन माउ जे पोरियत हथनि जो रांभूटो ॿुधाए थो त वतन कंहिं मंदर जो प्रसाद थोरो ई आहे जो वंड विरहाए छॾिजे। वतन माण्हू जे वजूद जी शहरग आहे, जेका कटिजी वई त माण्हू जो वजूद ई ख़तमु थी वेंदो। बुखायल शींहण वांगुरु गजगोड़ कंदे वतन जे वेरियनि ते वॼ वांगुरु कड़की वार कंदड़ ही उहा दरावड़ माउ आहे जंहिंजे कुख कबीर जहिड़ा वीर पुत्र जनमिया आहिनि, जिन लाइ वतन वॾी अहमियत रखे थो। हीअ पहिरें पंध यकसाई एहतजाज में शिरकत करण लाइ साह तां आसरो पले वतन जे वेसाह में निकितल उहा दरावड़ माउ आहे जंहिंजे मुकुट ते क़ौमी गैर जो ॻाढ़ो ताज आहे, जंहिंजा खीसा ऐं हथ ख़ाली आहिनि। ही ख़ाली हथ ऐं जाॻियल जज़्बनि सां देस दरोहनि खे धरती तां तड़े कढण लाइ तड़ तकड़ में घरां निकिती आहे। ही उहा राणी आहे जंहिंजो राज सिंघासन हिन धरती जो ततल रेत आहे, जिते हीअ सदियुनि खां विराजमान रही आहे। हीअ हर जंगी साज़ो सामान खां महरूम ऐं वेड़ जे फ़न खां अणवाक़ुफ़ ऐं अणपढ़ियल आहे। हुन वटि का बि तरबियत याफ़्ता फ़ौज न आहे। हुन सां गॾु मज़लूमनि जो हिकिड़ो हुजूम आहे जेको ज़ुल्मनि खां तंग थी बग़ावत ते लही आयो आहे। हीअ वाक़ुफ़ु आहे पंहिंजे वतन जे वणनि ऐं धणियुनि खां। हुन पढ़िया आहिनि धरती सां दिलि लॻी जा दरस जिन में मिटी हर मज़हब खां मथां ई हैसियत रखे थी। ही उन कबीले जी सांवरी लक्ष्मी बाई आहे जंहिं कबीले जो मरण जीअण हिन मिटी सां वाबस्ता आहे। हिन खे इहा बि ख़बर न आहे त संस मार्ग कहिड़ी मंज़िल ॾे वञे थो। हीअ बस अलहतवार करे घरां निकिती आहे उन आस ते त कॾहिं त सुख जो साह खणिजेसि। वतन जे विरहाङे जो ॿुधी बिना कावड़ ऐं किरोध में भरियल हिन औरत जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे पंहिंजी धरतीअ ते सुख सां जीअण ॾियो। जेको असांजो क़ौमी जमहूरी इंसानी हक़ आहे, उहो हक़ छिनी असांखे बग़ावत करण ते मजबूर न कयो।
असीं बग़ावत ते लही आयासीं त पोइ अव्हां खे घणो कुझु वञाइणो पवंदो, छाकाणि त असां कॾहिं आण नाहे मञी असीं हल्दे घाटे जा रहिजी वियल उहे करड़ा किरदार आहियूं जिन खे तारीख़ कॾहिं बि विसारे नथी सघे। असीं नसी पेक जा मुख़ालिफ़ आहियूं, न क़ौमी तरक़ी में रुकावट। असीं हर उन हरामपाई जा मुख़ालिफ़ आहियूं जेका सिर्फ़ु असांजी सिंध ऐं सिंधियुनि सां कई वेंदी आहे। असीं पुरमन क़ौम आहियूं। असीं बुखनि ऐं ॾुखनि जा ॾाढा आहियूं। असांखे बुख जी गोली न मारे सघी, सो अव्हां जी बंदूक जी गोली छा कंदी? असीं रुञनि ऐं उञनि खे चङी तरह भोॻणु ॼाणूं था। असीं हर साई सिंध जा उहे पोरियत पुट आहियूं जिन लाइ वतन जी उस बि बड़ जी छांव वांगुरु हूंदी आहे। हिन मिटी जा उहे मज़दूर ऐं हारी आहियूं जिन जी कुल पूंजी हिन धरती जो प्यारु आहे। असीं पंहिंजे वतन में बुखनि ते पलाणी खारो पाणी पीअंदे बि ख़ुशि आहियूं। असां वटि को बि सरमायो न आहे, पंहिंजो कमायूं पंहिंजो खायूं। असीं धाड़ेरी या लुटेरा न आहियूं। असां कॾहिं क़ौमी ख़ज़ाने में खाट न आहियूं। असीं चोर न पर चौकीदार आहियूं। धरती जी हिन दरावड़ माउ वटि को बि जदीद हथियार न आहे, पर पोइ बि संस विशाल खिन में वॾो एतमाद झलके थो। अहिड़ो एतमाद जंहिंजे आधार ते धरती जे दुश्मननि खे तड़े कढण लाइ उहा झड़प ई काफ़ी आहे। अचो त हिन अमड़ जी विख मिलाए शोधनि खे तड़े दूधनि खे बचायूं। पंहिंजे वतन जे दगनि तां जान कुर्बान करण लाइ ततल उस में तेज़ विखूं खणंदड़ ही दरावड़ औरत इनकलाब जो अहिड़ो ॻाढ़ो उञाण आहे जंहिंखे वक़्त जी का बि काराण लिकाए न सघंदी। यादि रखिजो, तारीख़ शाहिद आहे त तलवार सां हमेशह तंद विढ़ी आहे। धरती धणियुनि लाइ धरती तंग न कयो, धरती तंग कंदा त ज़ाहिर आहे जंग त थींदी न। हीअ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं अमर राय सिंह राजपूत जी लिखणी, जेका हुन एहतजाजी तहरीक में शरीक हिकु अमड़ जे नाले लिखी हुई। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था वहदत सिंध कलमकार कॉन्फ्रेंस हैदराबाद जो उहो पधरनामो जेको कॉन्फ्रेंस दौरान पेश कयो वियो। सिंध जूं समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ दानिशवरनि, अदीबनि, शाइरनि, कलमकारनि ऐं बाशऊर शहरियुनि हिन वहदत सिंध कॉन्फ्रेंस में चयो त असां सम्झूं था त मुल्क बदतरीन ऐं घण रुखे बहरान जो शिकार आहे, जिन जा बुनियादी सबब मुल्क में अस्करी अजारादारी, बदतरीन मरकज़ियत, मुआशी वसीलनि जी फुरलुट ऐं मरकज़ी कब्ज़े, अवामी जमहूरियत ऐं जमहूरी वफ़ाक़े जी नफ़ी ऐं मुल्क खे हिकु गैर जमहूरी ऐं गैर वफ़ाक़ी रियासत जे वधीक भयानक शकिल ॾांहुं धिकण आहिनि। मुल्क में शामिल मज़लूम क़ौमनि, आबादी जे लिहाज़ खां निढनि सूबनि, मज़लूम तबक़नि ऐं आम शहरियुनि खे हार्ड स्टेट जे नाले ते रियासती मामलनि ऐं पंहिंजनि हक़नि बाबति फ़ैसिला साज़ी जे अमल खां आहिस्ते आहिस्ते लातालुक़ कयो पियो वञे। असां सिंध जा अदीब, शाइर, फ़नकार, स्कॉलर ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ बाशऊर माण्हू मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे वाज़ह करियूं था त असांजी नज़र में हिन वक़्तु मुल्क में न हक़ीक़ी अवामी जमहूरियत मौजूदु आहे, नई जमहूरी वफ़ाक़ियत। उन जे नतीजे में आॻी केतिरनि ई बहरान जो शिकार मुल्क में न रुॻो बैनुल हुकूमती ऐं बैनुल सूबाई तज़ाद वधी रहिया आहिनि, पर आवाम ऐं रियासत विच में छिकताण ऐं तज़ाद पिणु ख़तरनाक हद ताईं वधी चुका आहिनि। हिकु तरफ़ बलूचिस्तान जंग जो मैदान बणियलु आहे त ॿिए तरफ़ ख़ैबर पख्तूनख्वा बि बदतरीन बदअमनी जो शिकार आहे। जॾहिं त आज़ाद कश्मीर में बि बाह ॿरी रही आहे। पंजाब खे मुकमिल तौरु पुलिस रियासत में तब्दील कयो वियो आहे, जॾहिं त सिंध में बि बदतरीन हुक्मरानी, करप्शन, इदारनि जो ज़वाल, मौक़े परस्ती ऐं मजमूई सियासी मुआशी सूरतहाल सबबि अवाम, मज़लूम तबक़नि, ख़ासि तौरु नौजवाननि में सख़्त बेचैनी ऐं मौजूदा निज़ाम खां बेज़ारी मौजूदु आहे। असां सिंध समेत सॼे मुल्क में वफ़ाक़ी सतह ते अदम मरकज़ियत ऐं मुकमिल सूबाई ख़ुदि मुख़्तियारी सां गॾु ख़िदमतनि जी हद ताईं मकानी हुकूमतनि जी फ़ालियत ऐं इख़्तियारनि खे जमहूरियत जो लाज़मी अंसर सम्झूं था। असां सम्झूं था त मुल्क में आइन खे बहितर बणाइण ऐं अरिड़हीं तरमीम ते अमल कराइण बदिरां अमली तौरु न रुॻो आइन खे मस्ख़ कयो वियो आहे, पर मुसलसिल गैर जमहूरी ऐं गैर वफ़ाक़ी तरमीमनि ज़रिए उनखे अहिड़ी रीति बिगाड़ियो पियो वञे जो उनखे कंहिं बि सूरत में जमहूरी ऐं वफ़ाक़ी आइन करार ॾियणु मुमकिन न रहंदो। हाणे इहा खुलियल हक़ीक़त आहे त मुल्क जा समूरा वॾा इदारा, निज़ाम ऐं फ़ैसिला साज़ी जा इख़्तियार मुकमिल तौरु इस्टेब्लिशमेंट जे हथ में आहिनि।
जॾहिं त इहा आलमी तौरु तस्लीम थियल हक़ीक़त आहे त दुनिया जी का बि जमहूरी रियासत ऐं रज़ाकाराणी समाजी मुआदे ते क़ाइमु वफ़ाक़ी मुल्क उन में शामिल क़ौमनि सूबनि ऐं शहरनि खे इख़्तियार ऐं फ़ैसिला साज़ी खां महरूम करे तवाज़न ऐं कामयाबी सां नथो हली सघे। मौजूदा पाकिस्तान जा घणरुखी रियासती बहरान उन हक़ीक़त जो वाज़ह सबूत आहिनि। असां सम्झूं था त हिन समूरी बदतरीन नाज़ुक सूरतहाल में हिकु तरफ़ कारपोरेट फार्मिंग जे नाले ते मुल्क ऐं सिंध जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़े, उन्हनि गैर आबाद ज़मीननि खे आबाद करण जे नाले ते दरिया सिंध ऐं उन में सिंध जे पाणी ते धाड़ा हणणु, गैर आइनी ऐं गैर क़ानूनी तौरु ताक़त जे ज़ोर ते ज़बरदस्ती वाह कढणु, मैदनियात जी खोटाई ऐं नामनिहाद तरक़ी जे नाले ते कुदरती वसीलनि ते कब्ज़े जा मनसूबा हिन मुल्क में अहिड़ा तज़ाद पैदा करे रहिया आहिनि जिन खे हल करणु कंहिंजे वस में न रहंदो। असां सम्झूं था त ईंदड़ इम्कानी गैर वफ़ाक़ी ऐं गैर जमहूरी तरमीमनि ज़रिए न रुॻो सूबनि जा अहम इख़्तियार इस्टेब्लिशमेंट हवाले करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि, पर माली वसीलनि, पाणी ऐं कुदरती वसीलनि ते सूबनि जे इख़्तियार बि गॾियल मुफ़ादनि वारी कौंसल यानी वफ़ाक़ी फ़हिरिस्त मां कढे मर्कज़ ॾांहुं मुंतक़िल करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। कुझु ॾींहं अॻु दिफ़ाई क़ानून में कयल तरमीमूं उनजो हिकु ॿियो सबूत आहिनि। असां सम्झूं था त दिफ़ाई शोबो मुकमिल तौरु पार्लियामेंट ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे इख़्तियारनि जे ताबे हुजणु घुरिजे। असां सम्झूं था ऐं वाज़ह तौरु ऐलान करियूं था त मुल्क में नवां सूबा ठाहिण जे मनसूबनि जे पुठियां बि उहे ई मक़सद कार फ़रमा आहिनि त सूबनि जी माली ऐं कुदरती वसीलनि, ज़मीननि, पाणी, जबलनि ऐं सियासी ख़ुदि मुख़्तियारी ते नवनि सूबनि जी सूरत में शब खून हयो वञे ऐं सूबनि में रहंदड़ क़ौमनि जे तारीख़ी इख़्तियारनि ऐं उन्हनि जी तारीख़ी सचाई खे ख़तमु कयो वञे। असां सम्झूं था त जेकॾहिं मुल्क में के नवां सूबा ठाहिणा आहिनि त उहे तारीख़ियत जे बुनियाद ते ऐं उन्हनि सूबनि में ठाहिया वञनि जिन जी सूबाई असेंबलियुनि आइन जे आर्टिकल 239(4) तहत पंहिंजे सूबाई असेंबलियुनि में उन जे हक़ में ठहराव मंज़ूर कया आहिनि, जीअं पंजाब असेंबली नवाज़ शरीफ़ जी हुकूमत वारे दौर में करे चुकी आहे, जॾहिं त सिंध असेंबली सिंध जी वहदत जे तहफ़ुज़ लाइ 5 भेरा ठहराव मंज़ूर करे चुकी आहे। असां वाज़ह करियूं था त हमेशह सूबनि जी हतमी इख़्तियारनि जे दायरे में रहणु घुरिजे, जंहिंखे मर्कज़ ॾांहुं मुंतक़िल करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। असां सिंध जा अदीब, शाइर, कलमकार ऐं बाशऊर माण्हू हिकु भेरो ॿीहर वाज़ह करियूं था त असां सिंध खे पंहिंजो तारीख़ी नाक़ाबिले तक़सीम मादरे वतन सम्झूं था ऐं उन जे विरहाङे खे कंहिं बि नाले ऐं जवाज़ तहत हिकु बातिल मनसूबो सम्झंदे न रुॻो रद्द करियूं था, पर उहो तारीख़ी अहद बि करियूं था त पंहिंजे आवाम सां गॾु ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं उन जे तहफ़ुज़ लाइ इनफ़रादी ऐं इज्तमाही तौरु हर मुमकिन जदोजहद कंदासीं ऐं तारीख़ी क़ौमनि ख़िलाफ़ु अहिड़ा बातिल फ़ैसिला थियणु न ॾींदासीं। असां वाज़ह करियूं था त दरिया ते नाजाइज़ ऐं ज़बरदस्ती कढिया वेंदड़ वाहन ऐं बदनियती ते ॿधल डेमनि खे रद्द कंदे पंहिंजी बका जो वसीलो पाणी जे तहफ़ुज़ लाइ सिंधु दरिया जो तहफ़ुज़ सिंध जी तारीख़ी, क़ौमी, तहज़ीबी, सक़ाफ़ती, मुआशी ऐं माहौलियाती वजूद सां मशरूत सम्झूं था। असां सम्झूं था त मुल्क में जमहूरियत ऐं सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी ते ॿधल वफ़ाक़ियत खे अमली तौरु मुअतल करणु, सूबनि जे आइनी ख़ुदि मुख़्तियारी ते शब खून हणणु, सूबनि जे माली वसीलनि, ज़मीननि, जबलनि, ॿेलनि, डंडनि, कुदरती वसीलनि ऐं सियासी ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो करणु हक़ीक़त में अॻे केतिरनि ई बहरान जी धुॿण में फाथल मुल्क सां बदतरीन दुश्मनी जे बराबरि आहे। असीं वाज़ह तौरु चऊं था त सिंध 1940 जी क़रारदाद तहत मुल्क जे वफ़ाक़ में रज़ाकाराणे तौरु शामिल थी हुई, जंहिंमें सूबनि जी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी हैसियत मुक़ररु करण जो वाइदो कयो वियो हो। तंहिं करे सिंध जो मुल्क जी वफ़ाक़ सां अलहाक़ सीधी तरह सिंध जी वहदत, ख़ुदि मुख़्तियारी ऐं तारीख़ी वजूद जे आइनी तहफ़ुज़ सां मशरूत आहे। आख़िर में असां हिन कॉन्फ्रेंस जे मौक़े ते वाज़ह करियूं था त सिंध में पिणु हुक्मरान जो करप्ट, अक़रबा परवरी ऐं नाअहली ते ॿधलु नमूनो अवाम दुश्मन आहे। सिंध जूं समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मुस्तक़िल तौरु आबाद शहरनि जो गॾियल फ़र्ज़ु आहे त हिकु तरफ़ सिंध में हुक्मरानी जे हिन अवाम दुश्मन तर्ज़ जो गॾिजी अवामी ऐं सियासी एहतिसाब कनि, त ॿिए तरफ़ सिंध में फ़ाशिस्ट गिरोह ऐं इस्टेब्लिशमेंट जे गॾियल सिंध दुश्मन मनसूबनि जी इज्तमाही मज़ाहिमत करे सिंध जी वहदत ऐं सिंध जे अवाम जी क़ौमी ऐं मुआशी हक़नि जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाइनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं वहदत सिंध कलमकार कॉन्फ्रेंस जो पधरनामो। सिंध सां मुसलसल नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। नाइंसाफ़ियुनि जी कहिड़ी कथा खणिजे ऐं कहिड़ी छॾिजे।
सच त इहो आहे जो सिंध ऐं वफ़ाक़ विच में तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां हिकु भेरो ॿीहर ख़दशनि जो इज़हार बि साम्हूं आयो आहे। हैदराबाद सखर मोटरवे जहिड़ो इंतिहाई अहम ऐं डिघे अरसे खां रोड़े जो शिकार मनसूबो अञा ताईं अमली मरहले में दाख़िल न थी सघियो आहे, जॾहिं त पंजाब में लाहौर सियालकोट 296 किलोमीटर मोटरवे शुरू करण जूं तयारियूं जारी आहिनि। इन सूरत हाल सिंध हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत आॾो एतिराज़ उथारण ते मजबूर कयो आहे, जेको रुॻो हिकु मनसूबे जो मामिलो न पर वफ़ाक़ी तरक़ियाती तरजीहनि ऐं सूबनि सां अणबराबरी वारे वर्ताव बाबति अहम सुवालु आहे। हैदराबाद सखर मोटरवे सिंध लाइ महज़ हिकु रोड मनसूबो नाहे, उहो सिंध जे वॾनि शहरनि, सनअती मर्कज़नि, ज़रई इलाइक़नि ऐं वापारी सरगर्मियुनि खे ॻंढण वारो अहम मवासिलाती मनसूबो आहे। उन सां सफ़र जो वक़्तु घटिजणु, ट्रांसपोर्ट जा ख़र्च घटि थियणु, वापार खे हथी मिलण, इलाइक़ाई मईशत खे नओं तारुक मिलण जी उमेदु आहे। केतिरनि ई सालनि खां हिन मनसूबे बाबति ऐलानी वाइदा थींदा रहिया आहिनि, पर अमली कमु शुरू न थियण सबबि सिंध जो अवाम मायूसी जो शिकार आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध खे वफ़ाक़ी मनसूबनि में नज़रअंदाज़ करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं हिन अहम मनसूबे खे फ़ौरी तौर ते मुकमिल करण लाइ क़दम खंया वञनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। फितरत जो आशिक़, पखियुनि सां प्यार कंदड़ ऐं महिमान नवाज़ फ़क़ीर ग़ुलाम हैदर लगारी बि विछोड़े जो वरलाप ॾेई वियो। अहिड़ा अमुल माण्हू हिन धरती ते तमामु घटि पैदा थींदा आहिनि। हिन अमुल इंसान खे भेटा पेश कंदे हफ़ीज़ कोंभर लिखियो, हीउ इंसानु असांजे तर जो मोती माणक मुड़ुस हो। पंहिंजे मिज़ाज में 100 सैकड़ो फितरत पसंदि इंसान दोस्त फ़क़ीर हो। सदाईं तवकल जे तरह ॿधल फ़क़ीर साहिब खे इंसान ऐं जानवरनि जी बुख जो एतिरो अहसासु रहंदो हो जो हुन कॾहिं बि पंहिंजे उताक जो दस्तरख़्वान छंडे वेढ़े न रखियो। हीअ खेलोड़ियुनि खे बि हथनि सां खाधो खाराईंदो हो। मोर जहिड़े हिन माण्हू वण पोखिया, मोर पालिया, तोता धारिया, जानवरनि सां प्यारु कयो, पखियुनि खे हर वक़्तु चूण ॾिनो। चवनि था त फ़क़ीर साईं पंहिंजे फ़सल तां इन करे झार हकलणु न ॾींदो हो जो सम्झंदो हो त अनाज ते पहिरियों हक़ पखियुनि जो आहे, पोइ जेको बचे उहो इंसान जो आहे। हुनखे कंहिं काबू ख़ान जेतिरी दौलत न हुई, पर हू सॼे तर जो अहिड़ो सीलानी हो जंहिंजी न ट्रस्ट हुई, न चंदा, न फंड, पर जेको कुझु हो संस हड़ा वड़ा हिरख जी कमीज़ जे खीसे मां हो। हिन मुसाफ़िर खे मानी खाइण में सदाईं सकून हासिलु कयो। हुनजी उताक जूं खटूं सदाईं महिमाननि सां आबाद रहियूं। नफ़ीस रूह रखंदड़ फ़क़ीर साईं खे इहो गुण संस अमड़ खां मिलियो, जेका कंहिं ॻोठाणे या मुसाफ़िर जे लंघण या बुखे सुम्ही रहण खे पाण लाइ गुनाह सम्झंदी हुई। फ़क़ीर मूंखे ॿुधायो त मां उन करे सुम्हंदी रंधिणे में हुई। वधि खां वधि केतिरा महिमान हिक ई वक़्तु खाराया। मूं फ़क़ीर खां पुछियो। हुनजे चहिरे ते मासूमाणी मुर्क तरी आई। का ख़बर कोन्हे, को लेखो कोन्हे। हिकु भेरो हिते ॻोठ वेझो का जंज बरसाति में फासी पई हुई। उहा पूरी जंज बि ॿ ॾींहं हिन उताक ते महिमान हुई। फ़क़ीर साहिब दिलि जो तवंगर ऐं तर जो दिलबर हो। हुनजी फ़क़ीरी न्याज़ निवड़तो इहा हुई जो संस उताक ते नालो ई फ़क़ीराना कख लिखियलु हो। हुनजो तारुफ़ सिंधी मीडिया खां वठी अंग्रेज़ी अख़बारनि ताईं रहियो। पंहिंजे तर जे हिन ईधी वटि को मतभेद फ़र्क़ु न हो। हुन सरापा मासूम इंसान सां जेको मिलियो सो संस सॻे में ॿधिजी वियो। हू फ़क़ीर साईं मुंहिंजी बि अहिड़ो यार हो जहिड़ो मुंहिंजे पुटु अख़्तर जो दोस्त हो। आख़िरी भेरो मुंहिंजे चाचे जी वफ़ात ते आयो त मुलाक़ात थी ऐं मुलाक़ातनि जे वाइदे वचन सां मोकिलायो। ख़बर न हुई ॿिन्ही जी हिक ॿिए खां आख़िरी मोकिलाणी आहे। फ़क़ीर अॼु रवानो थी वियो। आउं हिते संस उहे फ़क़ीराना कख यादि करे उन तमना सां ॻोढ़ा थो रोकियां त फ़क़ीर त वियो हलियो, शल पोयां संस फ़क़ीराना कख आबाद हुजनि। कंहिं ॾाहे चयो आहे त जंहिं इंसान जे दिलनि में जॻह ठाही उनखे क़ब्र बि जुदा नथी करे सघे। फ़क़ीर साईं बि फ़क़ीराना कख छॾे हज़ारे दिलनि में जॻह ठाहे वियो आहे। फ़क़ीर साईं मोकिलाणी नाहे, सदाईं यादि में गॾु। ऐं हाणे ईरान अमेरिका सूरत हाल जो जाइज़ो वठूं था।
ऐं इहो ॼाणण जी कोशिशि करियूं था त ख़ामोशी केतिरी ख़तरनाक आहे। छा ख़ामोशी पुठियां को ख़तरो पलिजे पियो? ईरान ऐं अमेरिका जे विच में हिन वक़्तु जेका ख़ामोशी नज़र अची रही आहे उनखे अमन न सम्झणु घुरिजे। हीअ ख़ामोशी दरअसल हिकु अहिड़ी जंग जो वक़फ़ो आहे जंहिंजा बुनियादी मसइला अञा हल नाहिनि थिया। जंग जे मैदान ते जेकॾहिं कुझु वक़्त लाइ वॾा हमला घटिजी वञनि पर साॻिए वक़्तु मुआशी पाबंदियूं, फ़ौजी धमकियूं ऐं सामूंडी रस्ते ते दॿाउ वधी रहियो हुजे त उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त जंग जो रुख़ तब्दील थी रहियो आहे, ख़तमु न थी रहियो आहे। हिन वक़्तु अमेरिका ईरान ख़िलाफ़ु सख़्तु तरीन मुआशी दॿाउ वधाइण तरफ़ वञी रहियो आहे। अमेरिकी ख़ज़ाने वारे वज़ीर ईरान जी आमदनी जा ज़रिया बंदि करण लाइ नयनि पाबंदियुनि जो ऐलान कयो आहे, जॾहिं त ईरान चयो आहे त जेके मुल्क अमेरिकी मुआशी जंग में शामिलु थींदा उन्हनि खे सख़्तु रद्द अमल खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। असुलु ख़तरो हिते पैदा थिए थो। अमेरिका ईरान खे मुआशी तौरु कमज़ोर करणु चाहे थो, जॾहिं त ईरान वटि सामूंडी लंघ जो अहम कार्ड मौजूदु आहे। आबनाए हुरमुज़ दुनिया जी तवानाई जी फ़राहमी लाइ इंतिहाई अहम सामूंडी रस्तो आहे। ताज़ो ईरान केतिरनि ई तेल बरदार जहाज़नि खे पंहिंजे सामूंडी ज़ाब्तनि जी भञकिड़ी जे इल्ज़ाम में ॾंड, गिरफ़्तारी या सामान ज़ब्त करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं ईरान वाक़ई सामूंडी लंघ खे वॾे पैमाने ते बंदि करे थो या जहाज़नि जी आमदरफ़्त वधीक महदूद थिए थी त उनजा असर सिर्फ़ु ईरान ऐं अमेरिका ते महदूद न रहंदा। आलमी तेल जूं क़ीमतूं वधी सघनि थियूं, शिपिंग महांगी थी सघे थी ऐं एशिया समेत केतिरनि ई मुल्कनि में महांगाई जो नओं बहिरान पैदा थी सघे थो। ॿियो वॾो ख़तरो इहो आहे त जंग ॿीहर सिधी फ़ौजी टकराव ॾांहुं वञी सघे थी। गुज़िरियल हफ़्ते ईरान तरफ़ां वधीक जारहाणे फ़ौजी रुख़ इख़्तियार करण जूं धमकियूं साम्हूं आयूं हुयूं, जॾहिं त अमेरिकी धुर जंगबंदी खे डिघो करण बाबति सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो। पर हिन सूरतहाल में हिकु अहम उमेद बि मौजूदु आहे। ॻाल्हियुनि जो दरवाज़ो मुकमल तौरु बंदि नाहे थियो। पाकिस्तान समेत इलाइक़ाई क़ुवतूं छिकताण घटाइण लाइ सिफ़ारती कोशिशूं करे रहियूं आहिनि। 24 अगस्त ते पाकिस्तान जी फ़ौजी क़यादत तहरान जे दौरे में बि इलाइक़ाई इस्तेहकाम ऐं सिफ़ारतकारी ते ॻाल्हि ॿोल कई हुई। मुंहिंजी नज़र में सभ खां वॾो ख़तरो ख़ुदि जंग खां बि वधीक जंग जे पखिड़िजण जो आहे। सामूंडी लंघ, ख़लिजी मुल्क, तेल जूं तनसीबात ऐं आलमी वापार उनजा पहिरियां मुतासिर थींदा। यानी हिन वक़्तु सवालु इहो नाहे त जंग ख़तमु थी वई आहे या न, असुलु सवालु इहो आहे त हीअ ख़ामोशी ॻाल्हियुनि ॾांहुं वञे थी या वॾे टकराव ॾांहुं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं अवांजो पंहिंजो मनपसंदि प्रोग्राम मंज़रनामो ॿुधी रहिया आहियो। मंज़रनामे में हाणे पेश करियूं था बरख ॾाहे ऐं नामियारे लेखक मोहम्मद इब्राहिम जोयो जो लिखियलु लेख, जेको कराची केस बाबति आहे। कराचीअ जो केस शहरी हुकूमत जे नाले शहरी सूबो। हिन लेख जो पहिरियों हिसो असीं अवांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। हीउ लेख 2008 में लिखियो वियो हो, पर अॼु बि हालतूं उहे ई साॻियूं आहिनि। हाणोकी सिंध हुकूमत वटि सिंध जे मुफ़ादनि जे बचाव ऐं हासिलात जे हवाले सां केतिरियूं ई दावाऊं आहिनि, जिन में पाणी जो मसइलो, मालियाती एवार्ड ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी वारा मामला अहम आहिनि। उन्हनि मामलनि ते अॻभराईअ जी पिणु ॻाल्हि पके पुख़्ते नमूने वरजाए पए वई आहे। सिंध हुकूमत जी हालत चलत ऐं कारकर्दगी ते नज़र विझिजे थी त उहा इंतिज़ामी बेवसी ऐं इख़्तियारनि जी वांझपणे जी चिटी तस्वीर बणियलु आहे। इन्ही हालत में उनखां अहिड़ी उमेद केतिरे हद ताईं रखिजे त उहा पाणी, मालियात ऐं ख़ुदि मुख़्तियारी वारनि मामलनि ते पंहिंजे हक़ में फ़ैसिलनि वठण में सुभारी थींदी। जेकॾहिं उहा अणथियणी थिए थी त पोइ अहिड़नि मेवनि जो लाभ अक्सरियती सिंधी अवाम खे कहिड़ी रीति ऐं केतिरे हद ताईं पवंदो। सिंध हुकूमत जी हाणोकी हुकूमती बेइख़्तियारी ऐं इंतिज़ामी कसम पुरसी मां अहिड़ो काथो बिना सवले नमूने करे सघिजे थो। कराची शहरी हुकूमत जे मुफ़ाद ॾाढो सिंध हुकूमत बिना मजबूर आहे ऐं गोॾा खोड़ियो वेठी आहे। संदसि हुकूमती इख़्तियार खे खुले नमूने ललकारियो पए वियो आहे, पर उन हूंदे बि उहा माठ मुठी में सभु कुझु ॾिसी रही आहे। सिंध हुकूमत जी अहिड़ी बेवसी बेइख़्तियारी सिंधी अवाम में केतिरनि ई ख़दशनि ऐं गुमाननि खे जनमु ॾिनो आहे।
उहे हाणे हीअं सम्झण ते मजबूर थिया आहिनि त संदन चूंडियल हुकूमत ऐं उनजा निमेंदा हुनजी ख़िदमत ऐं संदन मसइलनि जे हल बदिरां रुॻो हिकु अक़लियती हुकूमती साथारी खे राज़ी रखणु ऐं संदन ख़ुशनुदी माण में ॾींहुं राति आता बीठा आहिनि। सिंध हुकूमत खे पंहिंजी सियासी साख जी इन तेज़ी सां किरंदड़ गिराफ खे ॾिसण ई विञाइणु घुरिजे ऐं उन सूरतहाल खे अहमियत ॾींदे पंहिंजे फ़ैसिलनि हुकूमती तरीक़ेकार इंतिज़ामी हालतकारी ते ॿीहर तनक़ीदी नज़र फिराइणु घुरिजे। खेनि अॻे पोइ अवाम ॾांहुं वञिणो आहे ऐं पंहिंजनि कयल कमनि जो विचूर पेश करिणो आहे। पक सां हाणोकी सूरतहाल खे अॻियां रखंदे आईंदे हाणोकी हुकूमती जमायत लाइ अवामी सतह ते रिवायती मक़बूलियत ऐं पज़ीराई जो हाल सिहतमंद ऐं मुस्बत न पियो ॾिसिजे। सिंध जे सियासी इस्तिहसाल ऐं मुआशी फ़ुरूट जी तारीख़ एतिरी पुराणी आहे जेतिरी पाण पाकिस्तान जी ॼमार आहे, पर इन्ही मामले खे रुॻो जनरल रिटायर मुशरफ जे क़ाइमु कयल नाम निहाद मकानी निज़ाम जे पस मंज़र में ॾिठो वञे त बि घणो कुझु पिराइते नमूने परखी सघिबो। इहा सभिनी जी ॾिठी वेठी ॻाल्हि आहे त जॾहिं बि ममलकत ख़ुदादाद पाकिस्तान जे इक़्तिदार ते को फ़ौजी आमिर चोर दरवाज़े खां अची कब्ज़ो कंदो आहे त उहो पाण सां गॾु हिकु ख़ुदि पसंदि जमहूरी निज़ाम बि आणींदो आहे। इन्ही हक़ीक़त खे असीं अयूब शाही जे बुनियादी जमहूरियत तोड़े जनरल ज़ियाउल हक़ जे बलदियाती निज़ाम वसीले जांचे सघूं था। अहिड़ा आमिर इख़्तियारनि जी हेठीं सतह ताईं मुंतक़िली ऐं अदम मरकज़ियत जे नाले में इख़्तियारनि जो मर्कज़ पंहिंजे पाण खे बणाए छॾींदा आहिनि। जनरल रिटायर मुशरफ पिणु उन रिवायत खे ॿीहर जहिड़ो कयो ऐं हुन 2002 में मकानी हुकूमतनि जो निज़ाम राइज कयो ऐं ईअं हुन पाण खे सभिनी इख़्तियारनि जो मर्कज़ बणायो। उन निज़ाम लागू करण लाइ जेको दस्तावेज़ तयारु कयो वियो उहो मुकमिल तरह सूबनि जे मामलनि या इख़्तियारनि में खुली मुदाख़लत हो, छाकाणि त पाकिस्तानी आइन पटांदड़ बलदियाती निज़ाम हिकु सूबाई सम आहे। न रुॻो एतिरो पर उन्हीअ निज़ाम वसीले हिकु अहिड़ो त माहौल जोड़ियो वियो जेको माण्हुनि में सियासत ऐं सियासी पार्टियुनि लाइ नफ़रत, बेज़ारी ऐं बेगानगी पैदा करे मकानी निज़ाम लाइ चूंडूं ग़ैर जमायती बुनियादनि ते करायूं वियूं। उनखां सवाइ मुल्क जे वॾियुनि ऐं माण्हुनि में आम मक़बूल सियासी पार्टियुनि ऐं उन्हनि जे अॻुवाणनि लाइ बेबुनियाद प्रोपेगेंडा कई वई त मुल्क में जेके बि ख़राबियूं या जेका बि बद इंतिज़ामी मौजूदु आहे उहा उन्हनि पार्टियुनि ऐं उन्हनि जे अॻुवाणनि जे ग़लति कार्यनि जो नतीजो आहे। उन सां गॾु हुन मकानी निज़ाम जो हिकु पहलू इहो बि हो त आम ख़ल्क़ खे पार्लियामानी निज़ाम खां घणो परे वठी वञिजे। वक़्तु गुज़रण सां गॾु इख़्तियारनि जी हेठी सतह ताईं मुंतक़िली वारे निज़ाम जूं खोटूं ऐं ख़ामियूं उभरी अॻियां ईंदियूं वियूं ऐं आहिस्ते आहिस्ते मुल्क जे वफ़ाक़ ठाहींदड़ सभिनी इकाइयुनि हिन निज़ाम ते पंहिंजी अरहाई जो इज़हार कयो ऐं ईअं थींदे थींदे नेठि उन्हनि इहा घुर कई त इन निज़ाम जी तॾावेड़ करे पुराणो मैजिस्ट्रेटी निज़ाम उन तहत जुड़ंदड़ इंतिज़ामिया बहाल कई वञे। अहिड़ी घुर 100 सैकड़ो सम्झ में ईंदड़ हुई, छाकाणि त 8-9 वरहनि ताईं जारी रहण खां पोइ बि आम ख़ल्क़ हिन निज़ाम खे रुॻो एतिरो बि सम्झी न सघी आहे त खेनि जेके मसइला दरपेश आहिनि उन्हनि जे नबेरे लाइ कहिड़ो दर वञी खड़काइजे। इहो मामिलो इन करे पैदा थियो त इंतिज़ामी तरह जेके बि ज़िम्मेवार उहिदा हुआ उन्हनि लाइ अजीब ग़रीब इस्तिलाह जोड़िया विया। मिसाल तौरु EDO, DDO, PPO, DPO, DCO, SPO वग़ैरह वग़ैरह। इंतिज़ामी उहिदनि खे अहिड़नि अणॼातनि ऐं ओपरनि नालनि ॾियण सां हिकारी वॾा मुझारा पैदा थिया ऐं माण्हुनि खे पंहिंजनि मसइलनि जे हल लाइ ॾुखियाई महसूसु थी। उन खां अॻु जेको निज़ाम चालू हो उन मंझि इहा ॻाल्हि आम माण्हू खे सम्झ में थे आई त मुख़्तियारकार छा आहे, तपेदार जो कमु कहिड़ो आहे, SP या DSP छा लाइ ज़िम्मेवार आहिनि। हिन निज़ाम जी ॿी वॾी ख़राबी इहा रही आहे त उन मंझि इंतिज़ामिया खे ॾिनल पैसनि जो को बि हिसाब किताब न रखियो वियो, यानी नाज़म खे मुख़्तलिफ़ तरक़ियाती ऐं फ़लाही कमनि लाइ जेका बि रक़म ॾिनी थिए वई उनजे हिसाब किताब ॾियण लाइ हू कंहिं ॾांहुं बि ज़िम्मेवार न बणाए वियो। उनजो नतीजो इहो निकितो त हिन निज़ाम ग़ैर ज़िम्मेवार ऐं बदउनवान माण्हुनि जो हिकु वॾो जथो पैदा करे छॾियो। होरियां होरियां जॾहिं हीउ निज़ाम ख़िदमतनि जी रसाई जे सिलसिले में नाकाम वियो ऐं मुल्क जे चइनी वफ़ाक़ी इकाइयुनि जे अवाम पारां हिन निज़ाम खे ख़तमु करण लाइ एहतिजाज जो सिलसिलो शुरू थियो त सभिनी इकाइयुनि जे हुकूमतनि लिखत में हाणोकी सरकार खे सिफ़ारिशूं मोकिलियूं त हीउ निज़ाम हाणे ख़तमु करे
अॻूणो मैजिस्ट्रेटी निज़ाम बहाल कयो वञे। अहिड़े मौक़े ते रुॻो सिंध हुकूमत पंहिंजे मौक़िफ़ में पुख़्ती नज़र न आई ऐं हुन इहो जवाबु ॼाणायो त सिंध जो मामिलो ॿियनि इकाइनि खां मुख़्तलिफ़ आहे, जॾहिं त हक़ीक़त हीअ आहे त मुशरफ वारो मकानी निज़ाम सिंध वारनि लाइ वॾे में वॾो ख़तरो ऐं संदन ॿोलियाई अक्सरियत जे सियासी हक़नि ऐं मुआशी मुफ़ादनि जे फॿाइण लाइ हाञेकार हथियार बणियल पए रही हो। उहो हिन निज़ाम जो कमाल ई हो जो लॻभॻि 2 करोड़नि जी आबादी रखंदड़ कराची शहर जे 5 ज़िलनि खे मिलाए हिकु यूनिट बणाए उनखे शहरी हुकूमत जो नालो ॾिनो वियो, जॾहिं त लॻभॻि 27 लख आबादी रखंदड़ हैदराबाद ज़िले खे 4 ज़िलनि में विरहायो वियो। इहो सभु कुझु ज़ाहिरी तरह त इंतिज़ामी सहूलियतुनि जे बहाने अमल में आंदो वियो, पर हक़ीक़त इहा आहे त अहिड़ा उपाउ वठी कराची ऐं हैदराबाद में हिकु मख़सूस ॿोली ॻाल्हाईंदड़ आबादी खे सियासी तरह मज़बूत कयो वियो। अहिड़ी रीति सिंध में हिन निज़ाम जो बदतरीन रूप पधिरो थी बीठो, यानी फ़िरक़ेवार बुनियादनि ते रियासत अंदरि रियासतूं बणाए हिकु ख़ासि लिसानी धुर जी हिकु हटी जो जवाज़ पैदा कयो वियो ऐं इहा सूरतहाल अञा ताईं बरक़रार आहे। 18 फेबरवरी वारनि चूंडनि भेरे सिंध वारनि खे पंहिंजे सिंध में अक्सर सां खटे आयल जमायत मां उहे वॾियूं उमेदूं ऐं आसरा हुआ त उहा अकेले सिर सिंध में पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे अहिड़नि सभिनी मसइलनि जे तदारक जी कोशिशि कंदी जेके गुज़िरियल हिकु ॾहाके में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी जिंद जान सां चिंबड़ियल ऐं चोटियल रहिया हुआ। पर बदकिस्मती सां ईअं न थी सघियो ऐं असांजी अक्सर सां चूंडिजी आयल जमायत मुफ़ाहिम जे हयल हाम जे मान में उन साॻी सूरतहाल खे बरक़रार रखियो। सिंध ऐं सिंधी माण्हुनि तोड़े सिंध जे साञाहवंद तबिके जो मुतालबो इहो हो त इहे सभु क़दम रद्द कया वञनि जिन मां सिंध जे हिकु अक़लियती लिसानी धुर खे बेजा फ़ाइदो थी रसियो ऐं सिंधी माण्हुनि खे ॾिठो वाइठो नुक़सानु थिए पहुतो। हिते इन मकानी निज़ाम जी हक़ीक़त ऐं ख़ासि तरह कराची शहरी हुकूमत जे कम ऐं कारकर्दगी जो मुख़्तसर जाइज़ो पेश ख़िदमत आहे, जीअं सूरतहाल लिकियल न रहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं बरख डाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोए जो लिखियल लेख। असीं अॼु पहिरियों हिसो पेश करे रहिया हुआसीं। सुभाणे प्रोग्राम मंज़रनामे में ॿियो ऐं आख़िरी हिसो अव्हांजे समातनि जी नज़र कंदासीं। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।